नाज़िन, सिंध में पानी जी खोट ॻणती जोगी सूरत हाल अख़्तियार करे वई आहे। सिंध में पानी खोट 63% थी वई आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर गुलशन शेख। जी गुलशन, छा अपडेट्स आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु सिंध में ज़रई पाणीअ जी खोट ॻणती जेकी सूरत हाल अख़्तियार करे वई आहे। सिंध में मजमूई तौर ते 53% पाणी जी खोट आहे। गुड्डू बैराज ते 47%, सखर बैराज ते 46%, कोटली बैराज ते 65% पाणीअ जी खोट आहे, जेका इंतिहाई ॻणती जोगी सूरत हाल में आहे। 91 पाणी मुआहदे तहत रोज़ानो 10 मिलियन एकड़ फीट पाणी डाउन स्ट्रीम में छॾिणो आहे, जॾहिं त हिन वक़्तु सिर्फ़ु डाउन स्ट्रीम कोटली 300 जेको आहे त क्यूसिक पाणी छॾियो पियो वञे, जंहिंजे करे डाउन स्ट्रीम खां हेठि जेका आबादी आहे, ख़ासि करे इंडस डेल्टा जो माहौलियात तबाह थी रही आहे। उन खां अलावा जेके पुछड़ी जा जेके ज़िला आहिनि, ठट्टो, बदीन, सजावल ऐं ॿिया, उते जेका ज़रई जेके फसल आहिनि उहे मुकमिल तौर ते तबाह थींदा पिया वञनि, ख़ासि करे कपहनि जो, सारियुनि जो, ऐं जेके कराची खे सब्जियूं जेको आहे त ऐं हैदराबाद खे फ़राहम कयूं वेंदियूं आहिनि, उहे बि हिन वक़्तु सोकड़ जे शिकार आहिनि। जी गुलशन, अमां जी महिरबानी।